बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम महरान क्लिनिक। आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत बिटाई साईं जी अमर सेट सां त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, मच्छर मॉस्किटो इंसानी जान जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे, इन हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं त मच्छर जे चक पाइण सां इंसान में कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। मच्छर जा केतिरा ई क़िस्म आहिनि ऐं उन्हनि क़िस्मनि मां कुझु अहिड़ा मच्छर आहिनि जेके इंसानी जाननि जे लाइ ख़तरो आहिनि। पाकिस्तान में इन मच्छरनि जे करे ख़ासि तौर ते जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि में मलेरिया सभिनी खां वधीक कॉमन, डेंगी, चिकनगुनिया ऐं कुझु ॿिया इन्फेक्शन्स आहिनि जेके पॉसिबल थी सघनि था। मलेरिया पाकिस्तान में कंहिं ज़माने में एतिरी हुई जो मलेरिया जे इन ख़तरे खे नज़र में रखंदे पाकिस्तान में सिंध गवर्नमेंट ख़ासि तौर ते या पूरे पाकिस्तान में मलेरिया इरेडिकेशन प्रोग्राम शुरू कयो वियो, जेको कुझु वक़्तु हलण खां पोइ इहो ॾिठो वियो त इनखे इरेडिकेट नथो करे सघिजे। पोइ इन जे अगेंस्ट मलेरिया कंट्रोल प्रोग्राम शुरू कयो वियो। मलेरिया कंट्रोल प्रोग्राम में बि काफ़ी सारियूं कोशिशूं करे उनखे कंट्रोल करण जी कोशिशि कई वई, पर इहो कंट्रोल न थी सघियो। पोइ फाइनली इहो तय थियो त इनखे मलेरिया रोल बैक प्रोग्राम शुरू कयो वियो। मलेरिया रोल बैक प्रोग्राम शुरू करण जो मक़सदु इहो ई हो त मलेरिया खे जेतिरो मच्छरनि जी इन बीमारियुनि खे जेतिरो घटि करे सघिजे ओतिरो इनखे घटि करे सघिजे ऐं मच्छरनि जी जेका अफ़ज़ाइश आहे उनखे जेतिरो थी सघे ओतिरो उनखे रोकण जी कोशिशि कजे। मच्छरनि जी इन बीमारीअ जे करे हिकिड़ो त जानी नुक़सान जो अंदेशो आहे ऐं ॿियो त इन बीमारीअ जे करे जेका बर्डन जेको डिज़ीज़ बर्डन जेको सोसाइटी ते पए थो उनजो पंहिंजो हिकिड़ो इम्पैक्ट आहे। पूरी दुनिया में मलेरिया जे ख़िलाफ़ जेको ॾींहुं सेलिब्रेट कजे थो उहो 24 अप्रैल आहे। हिन जी आगाहीअ जे लाइ त मच्छरनि जी बीमारी कीअं थिए थी ऐं कीअं उन खां पाण खे रोके सघिजे थो ऐं मच्छरनि जी अफ़ज़ाइश खे रोके सघिजे थो। अॼु असां गुफ़्तगू कंदासीं त इन इंटरनेशनल डे खे सेलिब्रेट करण जा, इनखे आगाही ॾियण जा जेके मेन मक़सद आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं मच्छर जे कहिड़े क़िस्मनि जे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं ऐं उन्हनि खां कहिड़ी तरीक़े सां बचाव करे सघिजे थो ऐं उन जे इलाज या उन जी वैक्सीन जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेका रिसर्च थी आहे उहा केतिरी आहे। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू करण लाइ जेका महिमान शख़्सियत आहे तारुफ़ तमामु वॾो उन्हनि जो, मुख़्तसरनि एतिरो चवंदुसि त पाण बेस्ट टीचर आहिनि, जेको उन्हनि जो हिन टीचिंग जे हवाले सां मक़ाम आहे उहो न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू पंहिंजी प्रेज़ेंटेशन्स ॾींदा रहिया आहिनि ऐं न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि उन्हनि खे ठीकु ठाक अवॉर्ड्स मिली चुका आहिनि। पाण लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस जामशोरो जा वाइस चांसलर बि रहिया आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि मेडिसिन जा, हेड ऑफ द डिपार्टमेंट रहिया आहिनि लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में। हिन वक़्तु पाण एज़ अ प्रोफेसर जे तौरु कमु कनि पिया इंडस मेडिकल कॉलेज या जेका हींअर हिन वक़्तु यूनिवर्सिटी जो दर्जो हासिलु करण वारी आहे या शायदि यूनिवर्सिटी जो दर्जो हासिलु करे वई आहे उन में। सो पाण उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं। संदन नालो आहे डॉक्टर भीखाराम देवराजानी। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरीं सर तव्हांखे बेस्ट टीचर जो अवॉर्ड मिलियो आहे ऐं इन हवाले सां जेको तव्हां कमु करे रहिया आहियो उहो यकीनन मुबारक जे मुस्तहिक़ आहे। तव्हां न सिर्फ़ु अंडर ग्रेजुएट स्टूडेंट्स खे पढ़ायो था बल्कि पोस्ट ग्रेजुएट ऐं जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे बि तव्हां जेतिरो थी सघे थो ओतिरी अवेयरनेस ॾियो पिया। सो यू आर द टीचर ऑफ द टीचर्स। गुफ़्तगू असां कंदासीं मलेरिया जे हवाले सां। मलेरिया जो जेको इंटरनेशनल डे सेलिब्रेट कजे थो 24 अप्रैल, उन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त उन में कहिड़ी आगाही ॾियण जी कोशिशि कई वञे थी, उन जा थीम्स ऐं उन जा स्लोगन्स कहिड़ा आहिनि। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त मच्छरनि जा कहिड़ा इक़साम आहिनि, कहिड़नि मच्छरनि जे क़िस्मनि जे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। एक्चुअली मलेरिया वर्ल्ड डे मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त पब्लिक खे अवेयर कजे। ॾिसो न, हीअ डेज़ मल्हाया वेंदा आहिनि पब्लिक खे अवेयर करण लाइ। डॉक्टर खे त मलेरिया पढ़णी आहे, हुनजो इलाजु करिणो आहे, उहा अलॻि शइ थी। त पब्लिक खे अवेयर करण लाइ त भई मच्छरनि जी माना मलेरिया सां कीअं बची सघिजे थो
जे मलेरिया थिए त उनजे लाइ माण्हू छा करे सघे थो। ठीकु। पर घणो फोकस जेको हूंदो आहे इन डे जो त मलेरिया खे कंट्रोल कीअं कजे। जेसीं अवाम ऑन बोर्ड न हूंदी, पब्लिक ऑन बोर्ड न हूंदी, तेसीं मलेरिया जो कंट्रोल थियणु ॾाढो ॾुखियो आहे। उन में जीअं हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि त भई मच्छरनि खे बचिजे कीअं, प्रिवेंशन जा जेके मेथड हूंदा आहिनि बचण जा, उन खे जेको आहे सो उन ते वधीक हाईलाइट कयो वञिबो आहे। ॿियो मलेरिया जे बारे में नई ॼाण बि मिले थी, नई ट्रीटमेंट बि आहे। कुझु मलेरिया जी हाणे जीअं अफ्रीकन जे कुझु मलेरिया जूं कुझु वैक्सीन ठहियूं आहिनि जेके पर्टिकुलरली उहो माना अफ्रीका में माना फ्रीली माना WHO जी तरफ़ां अवेलेबल आहिनि, छो त उते इलाही अमवात थियनि था मलेरिया जे करे, ऐं उते छो त फेल्सीपिरम मलेरिया जे आहे ऐं उनजे करे अमवात थियनि था, ऐं त उते वैक्सीन अवेलेबल आहे। ऐं ॿियनि बि जिते कंहिंखे वैक्सीन खपे थी त मतिलबु त उहो त WHO जी लेवल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां फ्री में उते अवेलेबल आहे, ऐं ॿियनि हंधनि बि अवेलेबल आहे। ऐं इहो आगाही ॾियण लाइ इहो ॾींहुं मल्हायो वञे थो। अच्छा, हाणे ख़ासि तौर ते मच्छरनि जे चक पाइण सां या उनजे बाइट करण सां कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं ऐं कहिड़ा कहिड़ा मच्छरनि जेके इंसानी जान जे लाइ ख़तरनाक आहिनि? हाणे ॾिसो, मच्छर असां वटि मच्छरनि जे करे पहिरियों नाला वठूं बीमारियूं जीअं तव्हां वरिता, मलेरिया थिए थी, उन करे डेंगी फीवर थिए थो, ऐं चिकनगुनिया थिए थो। इहे टे बीमारियूं त पंहिंजे सिंध में पंहिंजे पाकिस्तान में इहो कॉमन आहिनि। येलो फीवर थिए थो, ज़िका वायरस थिए थो। येलो फीवर बि असां वटि हाणे असां वटि तमामु घटि आहे ऐं न हुअण जे बराबरि आहे। ज़िका वायरस सीरियस डिज़ीज़ आहे, उन करे उनखे उहो मच्छरनि जे करे थिए थो, रेयर केसिस करे थियनि था। त इहो माना अवाम खे नॉलेज हुअणु घुरिजे, ऐं त मच्छरनि जे करे इहे 5-6 इहे बीमारियूं कॉमन माना थियनि थियूं। ऐं इन में सभिनी खां डेंजरस जेका आहे सा ज़िका वायरस आहे। ॿियो ऐं बाक़ी ॿिया जेके वायरस बीमारियूं आहिनि, हाणे जीअं चिकनगुनिया उहो जल्दी हिकिड़े मां ॿिए में फैलिजे थो, उनजे करे बि प्रॉब्लम आहे। पर इन्हनि सभिनी में वरी ससुरे अंदाज़ में जेका वधीक जेका आहे उहा असांजी मलेरिया आहे, छो त इहे बीमारियूं असांजे मुल्क में असांजे प्रोविंस में एंडेमिक आहिनि, माना वेठियूं आहिनि। पोइ जॾहिं मौसम टाइमिंग चेंज थियनि था त पोइ हुनजी जेका इंटेंसिटी घटिजे थी, नंबर केसिस घटिजी वञनि था। हाणे पोस्ट मॉनसून हाणे बरसातूं पवंदियूं, बरसातनि खां पोइ वरी इहो माना मलेरिया बि कर कढंदी ऐं डेंगी फीवर बि कर कढंदो। त ऊपर हाणे बहितर इहो आहे त मतिलबु त माण्हू हींअर खां ई असांजी पब्लिक अवाम मलेरिया जी ॼाण जे बारे में हुनखे मलेरिया हुअणु घुरिजे ऐं ख़बर हुअणु घुरिजे उनखे। इहो जीअं तव्हां ॿुधायो त घणो करे इन जे फैलिजण जा या पखिड़िजण जा जेके ॾींहं आहिनि या मौसम जेका आहे उहा पोस्ट रेनी सीज़न आहे, यानी मींहं खां पोइ जी सीज़न आहे। त अञा ताईं त इन क़िस्म जी सूरत हाल पैदा कान थी आहे। इन खां पहिरीं जो इहा सूरत हाल पैदा थिए, उन खां बचाव या उन जे प्रिवेंशन जा जेके मेयर्स आहिनि उहे वठण जी ज़रूरत आहे, ताकी इन सीज़न खां पोइ इन जी इंटेंसिटी जेतिरी घटि थी सघे ओतिरो उन जी इंटेंसिटी खे घटि रखण जी कोशिशि कजे। मूंखे नंढे प्रोग्राम में ब्रेक जे लाइ चयो पियो वञे डॉक्टर बीकाराम, हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर बीकाराम देवराजानी। बीका साहब, हाणे इंटरनेशनली जेको डे सेलिब्रेट कजे थो उन हवाले सां ऐं प्लस WHO जे फिगर्स जे हिसाब सां किथे किथे केतिरा केसिस पूरी दुनिया में थियनि था, ऐं इन हवाले सां इहो ॿुधायो त असां वटि पाकिस्तान में ख़ासि तौर ते जेकॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था त पीक सीज़न में कहिड़ा सिंध जा इलाइक़ा आहिनि जिते मलेरिया जो इंसिडेंस सभिनी खां वधीक आहे? सॼी दुनिया में 263 मिलियन माण्हू मलेरिया जा आहिनि। जेका नई WHO जी जेका रिपोर्ट आहे 2000 जेका लास्ट ईयर जी, ठीकु। मलेरिया पहिरीं ॾाढो सुठो कंट्रोल थी वियो पूरी दुनिया में, ऐं 2010 खां वठी 2016 ताईं त मलेरिया ऑलमोस्ट मलेरिया खे दसे छॾियो WHO ऐं सभिनी जी एफर्ट, जेतिरी मलेरिया घटि थी वई। पोइ वरी कुझु अहिड़ा प्रॉब्लम आया जंहिं करे मलेरिया असां वटि वधी वियो, दुनिया पूरी में वधी वियो, असां वटि वधी वियो। उन में हिकिड़ो प्रॉब्लम आयो कोविड-19,
ठीकु कोविड-19 जे करे आइसोलेशन ऐं प्लस इहे ॿियूं घणियूं शयूं थियूं त उन जे करे जेको आहे सो ऐं ॿियो प्लस कोविड जे ट्रीटमेंट ते ख़र्च इलाही थी वियो ऐं उन जे करे WHO जो जे तरफ़ां जेके फंडिंग हुई उहा बि हुनजी घटिजी वई ऐं हुन तवजा बि डॉक्टरनि जो ऐं आम माण्हुनि जो तवजा मलेरिया थोरो घटिजी वियो सही छो त कोविड हिकिड़ो डेथ वारंट हो ऐं हिकिड़ो त इहो प्रॉब्लम थियो ॿियो पर्टिकुलरली सिंध में 2022 जी फ्लड आई तॾहिं मलेरिया वधियो छो त बरसाति पई पाण बीठो उन मलेरिया बि वधियो डेंगी बि वधियो सही मच्छरनि जी अफ़ज़ाइश थी वई मच्छरनि जी पैदाइश थी वई मच्छरनि जा लार्वा जेके आहिनि से उहो पाणी में पैदा थिया त उन जे करे असां वटि मलेरिया वधी वियो ऐं मलेरिया जा जेके हार्टेस्ट डिस्ट्रिक्ट आहिनि जेकॾहिं सिंध जा जेकॾहिं असीं ॿुधूं त कहिड़ियुनि ज़िलनि में मलेरिया वधीक आहे जंहिंमें मसलन ठाठो आहे सही जंहिंमें तव्हांजो दादू आहे ऐं लाड़काणो आहे माना अपर सिंध वारा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेकॾहिं असां चऊं त हॉट जेके एरियाज़ आहिनि उहे घणो करे उते मलेरिया वधीक आहे ठीकु पर मलेरिया उते आहे इहो ईअं त कोन्हे त हैदराबाद में कोन्हे बाबा असांजा माण्हू आहिनि कनि था माण्हू ट्रांसमिट थिए थी मलेरिया मच्छर सां मच्छर बीमार माण्हू लाड़काणे जो हैदराबाद आयो हिकु त सुठो इहो मच्छर हूंदो चक कणंदो त हैदराबाद वारे खे बि थी वेंदो हलियो पर घणो करे जिते घणी गर्मी जो आहे इलाइक़ा आहिनि ऐं हिकिड़ी त इंता घणी गर्मी आहे जंहिंमें मच्छर मरियो वञनि हिन मंझंदि जे टाइम लुक सां पर जिते पाणी जा दॿा आहिनि उन में बीहनि था उते मच्छर पंहिंजा लार्वा छॾनि था ऐं उहो मलेरिया जो मच्छर जेको आहे उहो उनजो नालो आहे एनोफिल फीमेल एनोफिल मॉस्किटो आहे ऐं जेका डेंगी करे थी उनजो मच्छर ॿियो आहे एडिस इजिप्टी आहे ऐं आहिनि ॿई फीमेल सही ऐं फीमेल मच्छरनि जी इहा ख़ूबी हूंदी आहे त इहे ॻाल्हाईंदियूं कोन्हे इहो माठे में चक हणंदियूं आहिनि जेको मच्छर भूं भूं करे उहो चक हणंदो तव्हांजो रतु पीअंदो पर उन मां तव्हांखे बीमारी न थींदी मेल मच्छर मां न थींदी आहे भूं भूं करे त उहो मर्द मच्छर आहे हाणे इहो आहे स्टेटिक्स ऐं दुनिया में वधि में वधि जेको हींअर मलेरिया जे करे मौत थियनि था उहो थियनि था अफ्रीका में ठीकु आहे उहो इन करे जो उते फेल्सीपिरम मलेरिया वधीक आहे 90% 95% केसिस उते फेल्सीपिरम मलेरिया जा आहिनि हाणे जे मलेरिया जा जेकॾहिं पाण क़िस्म ॿधूं त हिकिड़ो प्लास्मोडियम विवेक्स आहे मलेरिया ॿियो आहे तव्हांजो मलेरिया ओवेल आहे ऐं ॿियो फेल्सीपिरम मलेरिया आहे ऐं पंजो जेको मलेरिया आहे उनखे चवंदा आहिनि प्लास्मोडियम लोलेसी उहो वरी भोलड़े मां थो थिए मंकी मां थो थिए उहो मंकी में मच्छर हूंदो आहे पैरासाइट हूंदो आहे उनखे मच्छर चक हणे इंसान खे हणे थो त उन मच्छर पहिरीं इन्फेक्ट थींदो आहे मंकी मां ऐं उहो इन्फेक्टेड जेको जरासीम आहे उहो खणी वरी इंसान खे ऐं लोलेसी ॾाढी सीरियस मच्छरनि जी तप आहे हाणे हिन में सिंपली पब्लिक जे अवेयरनेस लाइ एतिरो ॿुधाए छॾियां पाण वटि तप हूंदा आहिनि न मच्छरनि जो तप डेली कोन ईंदो आहे सही हिकिड़ो ईंदो आहे ॿीहर तप माना हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं ठीकु आहे ऐं हा मुदे जो ॿीहर तप सिंधी में चवंदा आहिनि ॿीहर तप माना जेकॾहिं सूमर ॾींहुं बुखार आयो अंगारो छटो अरबानी वरी ईंदो वरी कुझु इहो ईंदो आहे विवेक्स में बि ईअं थींदो आहे ओवेल में बि ईअं थींदो आहे ऐं माना विवेक्स ऐं ओवेल में ईअं थींदो आहे ऐं फेल्सीपिरम में बि ईअं थींदो आहे पर जेको मलेरिया आहे उन में वरी सूमर ॾींहुं बुखार आयो त पोइ वरी ख़मीस ते ईंदो ॿ ॾींहं वरी साही ॾींदो आहे हा इहो साही निकिरे जो हुनजो लाइफ साइकिल जेको इंसान जे अंदरि जेको मच्छरनि जो जेको साइकिल हले थो रत जे जुज़नि में ॻाढ़नि जुज़नि में उहो जॾहिं फाटे थो शाइज़ोन फाटे थो त टॉक्सिन निकिरनि था बुखार अचे थो त इहो माना सम्झणु घुरिजे त जेको हिकिड़ो ॾींहुं बुखार आयो हिकिड़ो ॾींहुं न आयो वरी आयो माना इहो पक सां मलेरिया आहे ॿियो वरी मलेरिया जी सुञाणप जी निशानी इहा आहे त बाबा बुखार हिन में माना पहिरीं सर्दी लॻंदी पोइ तेज़ बुखार ईंदो पोइ पघर थी पोइ लही वेंदो ठीकु आहे त इहो मलेरिया जो बुखार आहे ऐं इहो मलेरिया टिपिकल मलेरिया जे बुखार जूं इहे फीचर्स आहिनि पर ॿिए नमूने सां बि प्रेज़ेंट करे सघे थो पाकिस्तान में 70% केसिस आहिनि उहे आहिनि विवेक्स जा प्लास्मोडियम विवेक्स जा जेको जंहिंजो इलाजु थी थो वञे जंहिंमें अमवात घटि थियनि था पर 30% जेके आहिनि उहो फेल्सीपिरम मलेरिया आहे ऐं फेल्सीपिरम मलेरिया बि माना जेकॾहिं ॿिया उहे मुल्क जिन में मलेरिया न आहे उते जेकॾहिं थिए त इलाही माण्हू मरनि छो त उनखे चवंदा आहिनि नॉन इम्यून
त असां वटि को ॿाहिरों ट्रेवलर आयो उनखे वधीक तकलीफ़ थींदी, पर असां सेमी इम्यून आहियूं। माना असांखे कॾहिं न कॾहिं मलेरिया थी आहे, असांजे जिस्म में उन मलेरिया जे मच्छर जे प्लाज़्मोडियम जे ख़िलाफ़ु एंटीबॉडीज़ ठहियल आहिनि। ठीकु आहे, असीं आहियूं सेमी इम्यून, मतिलबु असां वटि मुदाफ़ियती निज़ाम आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, उन करे पोइ अमवात घटि थियनि था। ऐं पर्टिकुलरली फेल्सीपुरम में जेका डेथ थींदी आहे उहो नंढड़नि ॿारनि में जंहिंजी उमिरि 5 साल खां घटि आहे, उन में इलाही मोर्टेलिटी थिए थी, इलाही परसेंटेज उन्हनि ॿारनि जो मरियो वञे थो, डायग्नोस बि नथो थिए ऐं उहे ॿार मरी था वञनि। सही। ॿियो जेके हामला औरतूं आहिनि त उनमें माना मौत त घटि, मौत बि थी सघे थो, पर मौत खां वधीक हुनजी पेचीदगियूं जाम थियनि थियूं, माउ में बि ऐं ॿार में बि। ठीकु आहे। ऐं ॿियो एक्सट्रीम पोड़ा जेके आहिनि, ओल्ड एज जेके ओल्ड एज आहिनि, उन्हनि में या जेके ॿिया जिन जो इम्यून सिस्टम घटि आहे, उनखे ॿियूं बीमारियूं आहिनि, यानी कुझु ॿियनि बीमारियुनि जे करे जिस्म जो मुदाख़लती निज़ाम कमज़ोर आहे, ठीकु आहे, त इहे हाई रिस्क ग्रुप आहिनि ऐं इन्हनि खे मच्छर थिए थो त इन्हनि खे अटेंशन जी वधीक ज़रूरत हूंदी आहे। ठीकु आहे। डॉक्टर भिखा, असां हिन जी प्रिवेंशन जे हवाले सां त पुछंदासीं ज़रूरु तव्हां खां, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका मलेरिया जी ट्रीटमेंट जे लाइ जेके दवाऊं इस्तेमालु असां कयूं पिया, उहे मुसलसल जेके दवाऊं इस्तेमालु कयूं पिया, उहे हाणे उन्हनि जो असरु इन मलेरिया जे बुख़ार ते आहे या उहे रेज़िस्टेंट थी वियूं आहिनि, कुझु दवाऊं नयूं अची वियूं आहिनि? सही ॻाल्हि ॿुधो, दवाऊं मलेरिया जूं तक़रीबन सभु साॻी आहिनि जेको अॼु खां 5 साल अॻु में हुयो। रेज़िस्टेंट अची वियो आहे। क्लोरोक्विन सां त मलेरिया काफ़ी मलेरिया असां रेज़िस्ट थी वई आहे। ठीकु। क्लोरोक्विन जेको असां आम गोरी इस्तेमालु था कयूं, ॿी क्विनिन जेके गोरी ईंदी जेके क्विनिडिजन चवंदा आहियूं, क्विनिन चवंदा आहियूं, उहा क्विनिन सां रेज़िस्टेंट घटि आहे, पर क्विनिन जी उनजा वरी कुझु साइड इफेक्ट आहिनि, उन करे हुनखे का ख़ासि सेटिंग में ॾिबो आहे। एक्सट्रीम पोड़नि माण्हुनि खे नथो ॾेई सघे, कार्डिक पेशेंट खे नथो ॾेई सघे, अंडर मॉनिटरेशन ॾिबो आहे। टी जेका जेके आयूं आहिनि आर्टिमीथर ग्रुप जेको आयो आहे, इन में जेके मोनोथेरापी माना हिकिड़ी दवा हणाइनि था, माना उन में घटि में घटि त उन में बि रेज़िस्टेंट अची वियो आहे। उन जे करे हाणे त बाबा रिकमेंडेशन इहो आहे त हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त रेज़िस्टेंट छो थियो। ठीकु। रेज़िस्टेंट हिकिड़ो त भई असां प्लाज़्मोडियम जे जेके जीन्स आहिनि उनमें म्यूटेशन थी वियूं आहिनि। अच्छा। हिकिड़ो त फेल्सीपुरम में म्यूटेशन थी वई आहे, बेबेक्स में म्यूटेशन थी वई आहे, माना उहो जीन उनजो जेको पैरासाइट आहे उन में म्यूटेशन थी आहे, उन करे हू उन दवाउनि सां मरे नथो। सही। इहो छो थी आहे? इहो इन करे थी आहे त या त असां मलेरिया कोन हुई, असां खामखा जो मलेरिया जी दवाऊं पिया ॾियूं, हर सी वारे बुख़ार खे, सर्दी वारे बुख़ार खे, नज़लो ज़ुकाम हुजे, गलो ख़राबु थिए, सर्दी थी सघे थी, पेशाब में इंफेक्शन थिए थो, यूटीआई थिए थो, उनमें बि सर्दी थी सघे थी, बॉडी में किथे पस भरिजी वई त उनमें बि सर्दी सां बुख़ार अची सघे थो, आम फ्लू थिए थो मौसमी नक में, तॾहिं में पोइ छा थो थिए जो ऑन काउंटर इहे दवाऊं माण्हू घणा माण्हू ॿारड़ी वारा माण्हू मुसलसल वठनि था, पूरो डोज़ नथा वठनि, या असांजा डॉक्टर हज़रात जेके दोस्त आहिनि ज़ाहिर जेके पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा हुनखे ईअं न करणु घुरिजे, कोन कंदा हूंदा, पर हुननि त लिखी ॾिनी दवा, पर पेशेंट प्रॉपर टाइम सां दवा प्रॉपर डोज़ पूरो न वरितो, अधु डोज़ वठी बुख़ार लथो छॾे ॾिनई। ठीकु आहे। त पोइ वरी हुनखे भई कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बुख़ार दॿियो त माना तंग कयो त पोइ वरी आयो डॉक्टर वटि। पोइ इहो रेज़िस्टेंट जा कारण इहे आहिनि त प्रॉपर दवा न वठणु ऐं दवा जो डोज़ सही न वठणु, ऐं उन खां पोइ जेको आहे सो जेके खामखा जो मलेरिया न आहे त उन्हनि माण्हुनि में इहे दवाऊं प्रिस्क्राइब करे उन करे म्यूटेशन थी वियूं आहिनि ऐं उन करे असां यानी ॿिन्ही पासनि खां किथे न किथे का ग़लती रही आहे। क्लिनिकली जेका डायग्नोसिस आहे उहा मिसडायग्नोस थी आहे, ऐं उनखां अलावा जेको वरी जंहिं माण्हू खे इन बीमारीअ जो शक आहे या जेको इन बीमारी में मुब्तला आहे उहो उनजो डोज़ पूरो नथो वठे, इन करे इहा रेज़िस्टेंस पैदा ॾिसो न दुनिया में हा जी जी दुनिया में हिकिड़ी दवा ठाहिण लाइ तमामु वॾी रिसर्च थी करणी पई। हाणे एतिरा साल थिया आहिनि मलेरिया 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 इटली में शुरू थियो, मेला एरिया माना मेल एरिया माना गंदो इलाइक़ो, गंदी हवा, गंदी हवा उन वक़्त खां ई नालो पियो आहे, उतां खां हले पियो। इन विच में केतिरियूं दवाऊं ठहिनि कोन ठहिनि, क्विनिन हुई, क्लोरोक्विन थी, तव्हांजूं सल्फाडाक्सिन इहो पैरामीथामाइन इहो ठहियूं, प्रेमाक्विन ठही, तव्हांजी आर्टिमीथर रिलेटेड कंपाउंड ठहिया, त हाणे एतिरियूं दवाऊं आहिनि, इन खां मतिलबु त कोन ठहियूं आहिनि, माना दवाऊं ठाहिण को सवलियूं थोरी आहिनि। बिल्कुलु ठीकु आहे। मूंखे वरी नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे, पाण ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स प्रोग्राम में वरी नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं,
असां सां गॾु रहियो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया मच्छरनि जी बीमारियुनि जे हवाले सां त कहिड़ा मच्छर कहिड़ियूं बीमारियूं पैदा करे सघनि था ऐं उन्हनि जे बचाव या प्रिवेंशन जे हवाले सां असां कहिड़ा उपाउ वठी सघूं था त इन्हनि मच्छरनि जी बीमारियुनि खां असां पंहिंजे पूरी सोसाइटी खे महफ़ूज़ रखी सघूं था। असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर भीखाराम देवराजानी। डॉक्टर साहब, हाणे असां वटि जेके मलेरिया जा मुख़्तलिफ़ प्लाज़्मोडियम, उन्हनि प्लाज़्मोडियम्स मां असां वटि ॿ कॉमन आहिनि, हिकिड़ो फैल्सीपेरम ऐं हिकिड़ो वाइवेक्स। इन्हनि ॿिन्ही मां मॉर्टेलिटी जो रेट जंहिंमें आहे उहो कहिड़ो आहे प्लाज़्मोडियम? उहो फैल्सीपेरम आहे। फैल्सीपेरम मलेरिया जेको आहे उहो डेंजरस आहे ऐं उन में इलाही माना अमवात थियण जा चांसिस वधी वञनि था। पर्टिकुलरली नंढनि ॿारनि में, पौधनि में या जंहिंखे ॿी का बीमारी आहे उन करे ऐं हुनजी ट्रीटमेंट वठणु घुरिजे। ऐं ट्रीटमेंट जॾहिं डॉक्टर लिखे थो त मिनिमम ट्रीटमेंट आहे कॉम्बिनेशन थेरापी सां 3 ॾींहं ॾियणी आहे, घटि में घटि कॉम्बिनेशन थेरापी। माना सिंगल मोनोथेरापी हाणे रिकमेंडेशन न आहे, क्लोरोक्विन सां बि रेजिस्टेंट थी वई आहे। ऐं जेकॾहिं क्विनिन ॾियो था त पोइ माना क्विनिन पहिरीं ॻाल्हि त हलंदु अवेलेबल कोन्हे ऐं पोइ जेकॾहिं क्विनिन ॾियो था त उन में बि स्पेशल तरीक़े सां ॾिबी। जेकॾहिं वरी एक्सट्रीम एज आहे, कार्डिक पेशेंट आहे त छो त हीअ हार्ट जी धड़कन खे डिस्टर्ब करे थी त उहो बि इलाही मॉनिटरिंग सां ॾिबी। ॿियो वरी असां वटि मलेरिया जेके इहो त थियो माना फैल्सीपेरम वधीक मोर्टेलिटी थिए थी। वेवेक्स में मोर्टेलिटी त कोन थी थिए, पर हिकिड़ो वॾो तमाशो करे थी त माण्हू मलेरिया थी दवा खाधी ठीकु थी वियो ऐं ठीकु थी वियो 1.5 महीने खां पोइ वरी बुखार शुरू थी वियो, वरी टेस्ट कराई वरी मलेरिया पॉज़िटिव। अहिड़ा पेशेंट काफ़ी अचनि था हींअर। इनखे चइबो आहे रिलैप्सिस। मां उन रिलैप्सिस छो था थियनि जेको वेवेक्स मलेरिया आहे उन में हिकिड़ो हिप्नोज़ाइट हिकिड़ा हूंदा आहिनि जा जेको साइकिल जो हिकिड़ो लफ़्ज़ असीं मेडिकली यूज़ कंदा आहियूं हिप्नोज़ाइट, उहो लिवर जे सेल अंदरि वञी वेही थो रहे, लिकी थो वञे। उनखे जेके बि एंटी मलेरियल दवाऊं असीं ॿियूं ॾियूं था उन सां उहो नथो मरे। पोइ उन लाइ पर्टिकुलरली मलेरिया कंट्रोल प्रोग्राम जे तरफ़ां हिकिड़ी गोरी ॾिबी आहे जेका प्रिमाकोइन आहे। ऐं प्रिमाकोइन मार्केट में अवेलेबल तव्हांखे स्टोरनि ते कोन मिलंदी, इन करे कोन मिलंदी जो प्रिमाकोइन जा उहो रत टोड़े थी ऐं माण्हुनि को इलाही नुक़सान बि ॾेई सघे थी। उन ॾियण लाइ हिकिड़ो प्रोटोकॉल आहे त बाबा जेकॾहिं उनजी असां हिकिड़ी टेस्ट कराईंदा आहियूं ब्लड जी, उहा टेस्ट नॉर्मल हूंदी आहे पोइ त प्रिमाकोइन ॾींदा आहियूं असीं 15 मिलीग्राम पर डे, घटि में घटि 14 ॾींहं ॾींदा आहियूं, घटि में घटि 14 ॾींहं। पोइ हुनखे रिलैप्स ऐं रिकरेंस कोन थी थिए। ऐं मुंहिंजी छा पर ॿियनि जे दोस्तनि जी बि इहो ऑब्ज़र्वेशन में आयो हूंदो, काफ़ी अहिड़ा मरीज़ आहिनि जंहिंखे माना बुखार 5-6 हफ़्ते वरी मोटियो अचे साॻियो आहे मलेरिया। जॾहिं टेस्ट कराए मलेरिया साईं मलेरिया पॉज़िटिव पियो अचे त उनखे प्रिमाकोइन ॾिबी, पर उनजी प्रिमाकोइन गोरी ॾियण खां अॻु में टेस्ट करणु लाज़मी आहे। छो त असां वटि असांजे पाकिस्तान में 3 खां 15% माण्हुनि में इहा जेका एंज़ाइम आहे जंहिंजो नालो आहे G6PD, इहा असां वटि घटि आहे। असांजी जनरल पॉपुलेशन में अॼु असांजी जेनेटिक्स जे करे 3 खां 15% माण्हुनि में घटि आहे। इलाही रेशो आहे पर 15% वॾो रेशो आहे। त उनजे करे असांजी कोशिशि हूंदी आहे इहा टेस्ट कराए पोइ इहा प्रिमाकोइन ॾिजे, सो बि 14 ॾींहं पूरी ॾिजे, 15 मिलीग्राम पर डे सां हिसाब सां ॾिजे। ठीकु आहे। उहो असां जेकॾहिं मरीज़ 2 ॾींहं खाईंदो, 7 ॾींहं खाईंदो, 10 ॾींहं खाईंदो, वरी ड्रामो थींदो, पोइ प्रिमाकोइन सां जो प्रिमाकोइन जेका आहे न उहा लिवर सेल जे अंदरि वञी उनखे मारे थी, हिप्नोज़ाइट खे। उनजे करे इहा इफेक्टिव दवाई आहे। न त जेकॾहिं प्रिमाकोइन नथा ॾियूं त पोइ इहो जेको जरासीम आहे उहो लिवर जे सेल में मौजूदु हूंदो, उहो वरी केॾी महिल बि उहो ॿाहिरि निकिरी वरी उहा मलेरिया। हा, हाणे टपी वियो आहे त प्रिमाकोइन गवर्नमेंट जे सेक्टर में DHO ऑफिस में मिले थी, सिंध में त अवेलेबल आहे ऐं असीं बि रेफर कंदा आहियूं, भले प्राइवेट क्लिनिक ते ॾिसूं। छो त मलेरिया जा 70% के पेशेंट प्राइवेट क्लिनिक्स ते वञनि था। हाणे उहो 70% उहो पब्लिक सेक्टर में वञनि कोन था, उन करे उनजी डेटा बि कोन थी एतिरी सही डेटा नथी मिले, उन करे मलेरिया जी ख़बर कोन्हे। पर 2022 में तक़रीबन 2 मिलियन माण्हू 2022 जे फ्लड खां पोइ 2 मिलियन माण्हू खे मलेरिया थियो। पर्टिकुलरली उहो तमामु घणो जेको थियो सिंध में, KP में
ऐं बलूचिस्तान में तो ह्यूज नंबर ऑफ केसेस तमामु वॾो केस थिया ऐं उन में इलाही माण्हू वीचारा घर हो कोन ॿार बचा वठी वेठा हुआ टेम्पररी घर ठाहियो उते ईअं ई मच्छर वेठा हुआ अॻे हिकिड़ो उन्हनि खे मलेरिया बि हुई ऐं मथां वरी उन्हनि खे डेंगी थी वई उते छो त डेंगी जो मच्छर ॿियो आहे पर उहो बि उते उते मॉनसून खां पोइ बरसाति उहो साफ़ु पाणी डेंगी जो मच्छर साफ़ु पाणी में वधंदो आहे मलेरिया जो मच्छर गंदे किने पाणी में वधंदो आहे ठीकु आहे अच्छा हाणे जेकॾहिं असां थोरो प्रिवेंशन या बचाव जे हवाले सां गुफ़्तगू कयूं था त कहिड़ा कहिड़ा बचाव मिसाल हिन जे हवाले सां इहो आहे त कुझु रिपेलेंट्स इस्तेमालु थियनि था कुझु घरू टोटका आहिनि जेके उन में इस्तेमालु करे उन्हनि मच्छरनि खे रिपेल करे सघिजे थो कुझु अहिड़ा उपाउ आहिनि जिन सां मच्छरनि जी अफ़ज़ाइश खे रोके सघिजे थो त इन हवाले सां असांखे ॿुधायो त बचाव या प्रिवेंटिव मेयर्स कहिड़ा कहिड़ा आहिनि जंहिंसां असां पंहिंजो पाण खे मलेरिया खां बचाए सघूं था या इवन मच्छरनि जी बाइट खां पाण खे बचाए सघूं हिकिड़ो त हुन में आहे त बाबा घर स्प्रे करियो ठीकु ॿियो त जेके असांजे जिते गंदा नाला आहिनि जिते खुलिया पिया आहिनि गटर खुलिया पिया आहिनि या मार्केटूं आहिनि जिते उते स्प्रे थियनि ठीकु जेके बाक़ाइदे इंसेक्टिसाइड किलर स्प्रे हुजनि जेको इन मच्छरनि खे मारे सघनि ठीकु आहे रुगो धुओं छॾण सां कमु कोन थो हले जीअं हाणे ॿारड़ी में माण्हू छा था कनि फ्यूमिगेशन असां वटि त घणो करे हींअर नज़र अचे पियो त सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां या हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां का फ्यूमिगेशन अचे थी उहो थिए थी ऐं उन डिपार्टमेंट खे DHO खे हुनखे इंफॉर्मेशन ॾियनि त बाबा हाणे जेको आहे सो तव्हां असां वटि हीअ मच्छर आधार आहे त उहो पाण करे वेंदा हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे ॿियो घरनि में त स्प्रे माण्हू पाण कंदा ॿियो रिपल जेके मच्छरनि खे भॼाइण वारा जेके लोशन अचनि था हथनि पेरनि ते उहे हणिजनि ॿियो इन मौसमनि में छा थो थिए जो माण्हू गर्मी आहे न त हीअ गर्मी वारी मौसम में आहिनि त माण्हू माना हाफ वारियूं शर्टूं पाए थो या चॾा पाए थो पेर उघाड़ा पिया आहिनि कोशिशि करे माण्हू त इन में माना पंहिंजो बॉडी जेतिरी घटि एक्सपोज़ हूंदी ओतिरो मच्छर घटि घणंदो इहो बि कोशिशि इहो बि ख़्यालु कजे ॿियो जेकॾहिं घर में माण्हू पंहिंजे अखियूं थधियूं करण लाइ शहरनि में पंहिंजे अर्बन एरियाज़ में माण्हू इकोरियम रखंदा आहिनि फिश इकोरियम बहितरीनु शइ आहे फिश इकोरियम में बि कुझु अहिड़ियूं फिशिस आहिनि जेको माना मच्छर के ज़ाहिर किथे किथे वधंदो पाणी में वधंदो त उहो फिश इकोरियम में मच्छर जेके बि हूंदा घुमी फिरी वरी उनखे पाणी नज़र ईंदो फिश इकोरियम वारो उन में मच्छर वञी वेंदा उन में लार्वा छॾंदा उहो लार्वा वरी मच्छी उहो जेके फिश इकोरियम में मच्छियूं आहिनि उहो खयो वञनि त इहो हिकिड़ो बहितरीनु ॿियो वरी जेके पेट जा कीड़ा हूंदा आहिनि नेमेटोड्स जिते ॾिसूं था त बाबा हाणे इलाही किन किचिरो पियो आहे ऐं गटर भरिया पिया आहिनि उनखे जेकॾहिं असां कई वेटनरी साइंस वारनि या जेके ज़ूलॉजिकल इंस्टीट्यूट्स आहिनि उतां उहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा नेमेटोड्स वधि करे उहो उन में विझी छॾिजनि त उहो वरी उन्हनि खे उहो लार्वनि खे खाई था वञनि त इहे बि बचण जा तरीक़ा आहिनि ॿियो मच्छरदानी नेट नेट ॿारड़ी जो माण्हू मच्छरदानी इस्तेमालु करे आइडियल त इहो आहे त जेको इंसेक्टिसाइड ट्रीटेड नेट्स इस्तेमालु नेट्स हुजनि पर ज़ाहिर हाणे उहो एतिरियूं उहो स्पेशल सिचुएशन में गवर्नमेंट प्रोवाइड कंदी आहे ऐं पोइ वरी मच्छरदानी जे चकर में पोइ पिया माण्हू वीचारा परेशान थींदा आहिनि पर आम मच्छरदानी हुजे माना मच्छर अंदरि न अचे मच्छर न कटे बाक़ी माण्हू मतिलबु हू मच्छरदानियूं त इहे आहिनि त न सिर्फ़ु अंदरि कोन अची सघंदो बल्कि रिपेल थी वेंदो वेझो ई कोन ईंदा कोन सघंदो पर जेकॾहिं आम मच्छरदानी आहे महारी जंहिंखे असां चऊं उहा बि ठीकु आहे उहा बि ठीकु आहे छाकाणि त उहो उन महारी मां क्रॉस करे अंदरि अची बाइट न करे अच्छा डॉक्टर साहब हाणे जेकॾहिं कंहिं मच्छर कंहिं इन्फेक्टेड मच्छर कंहिं माण्हू खे चकणी छॾियो आहे ऐं उहो इन्फेक्टेड आहे उनखे छा करणु खपे साईं इन्फेक्टेड पहिरीं ॻाल्हि त उहो इन्फेक्टेड त थी वियो पर हुनखे ख़बर कोन पवंदी जेसीं बुखार न अचे सही ऐं हिन जो इंक्यूबेशन पीरियड जेको हूंदो न जंहिं महिल मच्छर जे चक हणण खां वठी पोइ मच्छर जे बुखार थियण ताईं इहो इंक्यूबेशन पीरियड सफ़ा घटि में घटि 7 ॾींहं आहे ईअं 7 to 14 डेज़ आहे ऐं प्लाज़्मोडियम मलेरिया में त उहो सालनि ताईं आहे हाणे कीअं सम्झिजे त हिन इन्फेक्टेड आहे ज़ाहिर उहो बीमार थींदो तॾहिं हुनखे थींदो पोइ कोशिशि इहो कजे त हुनजो इलाजु कराइजे ऐं हुनखे कोशिशि कजे त उते जिते सुम्हे उते मच्छर न हुजनि ऐं उते माना ऐं प्लस जेके ॿिया आहिनि उहे माना वधीक एहतियात कनि ऐं साॻिए कमरे में साॻिए रूम में
उहो न सुम्हे छो त मच्छर उहो जेकॾहिं हिकिड़ो बि कमरे में हूंदो उनखे चक हणी ॿिए खे हणंदो त पर उहो तॾहिं आहे। पर हाणे एतिरो बि अछूत सिस्टम न कजे जो हमला अॻियूं डिॼी वञे। पर उसूलनि इहो हूंदो आहे त बीमार माण्हू खे मच्छर चक हणी रत पी चङे भले माण्हू जे जिस्म खे चक हणंदो तॾहिं उनखे मलेरिया ट्रांसमिट थींदी। मतिलबु इट्स वन ऑफ द कॉज ऑफ ट्रांसमिशन त जेकॾहिं कोई इन्फेक्टेड पर्सन आहे को माण्हू आहे जंहिंखे इन मच्छर जो चक लॻल आहे ऐं उनखे इहा बीमारी थी आहे त उनखे जेकॾहिं को ॿियो आम मच्छर चक हणी कंहिं ॿिए खे मच्छर हणंदो त इहो उनखे ट्रांसमिट। ॿियो को तरीक़ेकार आहे हिन जे ट्रांसमिशन जो या सिर्फ़ु इहो ई आहे? इहो ई आहे। बीमार माण्हू जंहिंजे रत में मच्छरनि जो भरिया छा थियो आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। हिन जा मच्छर जे इन पैरासाइट जा 2 साइकिल आहिनि। हिकिड़ो आहे एसेक्शुअल साइकिल, उहो इंसान में थिए थो। हिकिड़ो आहे सेक्शुअल साइकिल, उहो मच्छर में थिए थो। उन करे विचां पीरियड थो लॻे 7 ॾींहं 10 ॾींहं जाऊं 14 चो। जेको बीमार माण्हू आहे उन में जेके गेमेट्स ठहंदा आहिनि हिकिड़ो माना सम्झो बेदा हिकिड़ा ब्लड में हूंदा आहिनि RBC में जेके हिकिड़ो मर्दानो हूंदो बेदो हूंदो आहे हिकिड़ो ज़नानो हूंदो आहे हिनखे असीं गेमेट्स चवंदा आहियूं। उहे ॿई गेमेट्स मच्छर जॾहिं बीमार माण्हू खे रत चूसे थो तेॾी महिल हू गेमेट्स हुनजे पेट में वञनि था, हुनजे स्टमक में वञनि था, मैथे खे पास करे हू पाण में मिलनि था। उनखां पोइ उन में नंढड़ा नंढड़ा वरी इलाही ठहनि था, पंहिंजा मीरियोज़ॉइड ठहनि था ऐं उहे मीरियोज़ॉइड्स जेके आहिनि उहो वरी मच्छर जे सलेवरी ग्लैंड्स में गॾु थियनि था। पोइ मच्छर चक हणे थो चङे भले माण्हू खे त उहो मलेरिया जो जरासीम ॾियो छॾे। इहो इन करे इंक्यूबेशन पीरियड आहे। न त बाबा ठीकु आहे हिकिड़े खे मच्छर आहीं ॿिए खे आहीं त मलेरिया ईअं कोन थो थिए। ठीकु आहे, यानी कुझु वक़्तु लॻे थो हिनखे हिनजे ज़ाहिर थियण जो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। महिरबानी मीर साहब। व्यूअर्स, अॼोकी गुफ़्तगू असां मच्छरनि जी बीमारी जे हवाले सां कई ऐं मच्छरनि जी बीमारियुनि जे फैलण जो तरीक़ो जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त जेकॾहिं को मच्छर इन्फेक्टेड माण्हूअ खे चक पाए ऐं पोइ ॿियनि माण्हुनि खे चक पाए थो त उहो काज़ आहे या उहो सबबु आहे बीमारी खे फैलाइण जो। उन बीमारीअ खां बचण जे लाइ जेके प्रिवेंटिव मेयर्स या बचाव जा उपाउ आहिनि उहे इहे ई आहिनि त असां पंहिंजे घर खे महफ़ूज़ रखूं मच्छरनि जी एंट्री खां। ऐं मच्छरनि जी एंट्री खां महफ़ूज़ रखण जे लाइ पंहिंजे घरनि में नेट्स जो इस्तेमालु या ॼारीअ जो इस्तेमालु कयूं। उनखां अलावा जेकॾहिं घर में महारी जी अवेलेबिलिटी आहे त उहा महारी इस्तेमालु करे सघिजे थी। कुझु रिपेलेंट्स आहिनि, कुझु उहे दवाऊं आहिनि जेकॾहिं जिस्म खे लॻाइजनि थियूं त उहे मच्छरनि खे उन जिस्म जे अॻियां या उन जे वेझो अचण खां परे कनि थियूं। नंबर 4, असां पंहिंजा कपिड़ा इन ख़ासि मौसम में जंहिं मौसम में डेंगी या मच्छरनि जे मलेरिया जे फैलजण जो चांस आहे या अंदेशो आहे उन वक़्तु असां पंहिंजनि कपिड़नि खे कोशिशि करे जिस्म जे पूरे हिसे खे ढके रखूं ताकी जेकॾहिं को मच्छर असां वटि वेझो अचे त असांजे जिस्म ते चक न पाए सघे। इहे चंद प्रिवेंटिव मेयर्स आहिनि जिन सां असां इन बीमारीअ खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं था। ऐं बजाए जो बदकिस्मतीअ सां हिन मच्छर जे चक जे करे असां बीमार थियूं ऐं डॉक्टरनि जी घणियुनि फ़ीयुनि ऐं दवाउनि जे इस्तेमालु खां असां पंहिंजो पाण खे बचाए सघूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।